साकिरो खां ख़बर शामिल कयूं पिया। परवेज़ अयाज़ अली गबोल जी रिपोर्ट मुताबिक़ बुहारा नाले मासूदी माइनर पिंपरी नाले समेत बुहारा के शाखुन वाहुन में पानी खोट खिलाफ आबादगारन हबीबुल्लाह पलीजो, जावेद पलीजो, अब्दुल गनी अब्बासी, इदरीस पलीजो, अजीज सूबर की अगवानी में एहतजाज। आबादगारन जो चवण है त शहर तोड़े बहिराड़नि के इलाक़नि में पानी खोट शिदत अख्तियार करे वही है। माल उन विघे मरी रहा है। हज़ारे एकड़न ते पोखियल फसल जैमें कपह, मिर्च, टमाटा, केला, कद्दू, तूरी ऐं ॿियो फसल सुकी तबाह थी वियो आहे। जॾहिं त सारियाले जो बेजारो पिणु नाहे पोखिजी सघियो ऐं पानी खोट सबबि सामूंडी पटीअ में जर खारो थी वियो आहे। समुंड किनारे माण्हू पानी थोड़े लाइ तरसण लॻा आहिनि। बार बार इरिगेशन जे अमलदारनि ऐं तक जे चूंडियल नुमाइंदनि अॻियां दारू करण बावजूद पानी नथो ॾिनो वञे। हुननि मुतालबो कयो त हिकु हफ़्ते अंदरि पानी ॾिनो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो।